अल्हम्दुलिल्लाह अज तहाई असांजे सामो स्टेज से वह शख्सियत मौजूद है जिन पांजे जिंदगी जे अंदर 50 साल मुकम्मल थियो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तारीफ कंदे। अल्हम्दुलिल्लाह अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब असा दुआ था कयूं अल्लाह तबारक व तआला हाजी साहब जन जे जिंदगी में उम्र में आवाज में बरकत अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह हाजी साहब के 50 साल मुकम्मल थी विया पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते सलात पढ़ंदे पैगंबर जी तारीफ कंदे उन एजाज में दोस्तन एकड़ो एजाजी प्रोग्राम भी रखियो आहे। कुछ दोस्त हाजी साहब के इन एजाज में अजरक पाराइंदा उन्हनि में आहे मोहतरम जनाब नसीर अहमद पीरजादो साहब जेके हिन जलसे जा मेजबान आहिन। मोहतरम जनाब नसीर अहमद पीरजादो साहब हाजी साहब के अल्हम्दुलिल्लाह हाजी साहब जन के 50 साल मुकम्मल थियण ते एजाजी तौर हार पाराए रहे आहिन। मोहतरम जनाब भाऊ सफीउल्लाह पीरजादो साहब 50 साल मुकम्मल थियण ते हार पाराए रहे आहिन। मोहतरम जनाब भाऊ सफीउल्लाह पीरजादो ऐं अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब जन के एजाजी तौर ते अजरक पाराए रहे आहिन। मोहतरम जनाब नसीर अहमद पीरजादो साहब ऐं हार पाराए अजरक पाराए रहे आहिन। हाजी साहब जन के मोहतरम जनाब जिनसार अहमद मल्ला साहब एजाजी तौर ते 50 साल मुकम्मल मौलूदन में अजरक पाराए रहे आहिन। मोहतरम जनाब जिनसार अहमद मल्ला ऐं मोहतरम जनाब अयाज अहमद पीरजादो। अल्हम्दुलिल्लाह ही एजाजी प्रोग्राम होयो हिन वक्त बिला ताखीर नातिन जे लाइ गुजारिश कंदो सिंध धरती जे वादी मेहरान जे बेताज बादशाह अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब जन के हो नातियो पेश कर पर हाजी साहब जन जे नातिन का पहिरियां एकड़ो ऐलान आहे अजमत इस्लाम कॉन्फ्रेंस गोट सेरिया में 27 दिसंबर सुबह का शाम ताईं जंहिंजा मेहमान खास हजरत मौलाना मोहम्मद ईसा समो साहब हजरत मौलाना असदुल्लाह खोड़ो साहब अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब इन वक्त में बिला ताखीर 27 न बल्कि 17 दिसंबर 2 दिसंबर ईंदड़ सूमर ते हिन मलाहन जे गोठ में एकड़ो जलसो रखियो वियो आहे जंहिंजा मेहमान खास हजरत मौलाना मोहम्मद इब्राहिम बेको साहब हजरत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब हजरत मौलाना मोहतरम जनाब फकीर हाकिम अली भट्ट साहब हिन वक्त मां नात जे लाइ गुजारिश करे रहियो आहियां वादी मेहरान जे बेताज बादशाह सुरीले आवाज जे मालिक मुहजी मुराद अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब हाजी साहब जो इस्तिकबाल नारन जी गौज में थड़ खपे नारे तकबीर आखिर ताईं आवाज नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह मां शुक्रगुजार आहियां पंहिंजे उस्ताद मोहतरम अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब जन जो जेकी असांजे तॾहिं थी अची असांखे मान ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब जन खे 50 साल खां मथे 2017 में अल्हम्दुलिल्लाह हाजी साहब के 50 साल मुकम्मल थिया। हिन वक्त हाजी साहब के 52 साल अल्लाह तबारक व तआला जी हम्दो सना महबूब मुस्तफ़ा जी साराह कंदी साहबा अहल बैत जो शान बयान कंदी मुख्तलिफ मौज़ूअन ते अल्हम्दुलिल्लाह हाजी साहब नज़म पेश कया शेर पढ़िया। अल्हम्दुलिल्लाह हाजी साहब के अल्लाह से नवाज़ियो 50 साल खां मथे जेको नात पढ़ंदे गुज़री विया। मां शुक्रगुजार हाजी साहब जो असांजे तॾहिं खे मान ॾिना आहिनि। हाजी साहब गुज़ारिश आहे त असांखे पंहिंजी ज़िंदगी बाबति थोरो कुझु ॿुधाईंदा असांखे वधीक ख़ुशी थींदी। अॼु मूंखे हाणे सांझीअ खां कुझु अॻु में
या असांजे खां पोइ नंढड़े पाने ॾेखारी हिकिड़ी कृपा पोइ चई त असांजे ॻोठ में हमरा बि चई त असांजे ॻोठ में चोरी थी वई नंढा वॾा सभु परेशान आहे त भई हे छा थियो कंहिं कई छा थियो पोइ चई मां मसइले खे हल कयो कीअं चयो मां न त कंहिं चोर चोरी कई आहे कंहिं चोर कई त चोरी चोर आहे त हाणे कंहिं चोर चोरी कई आहे अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल तव्हां ई असांखे इमामुल अंबिया जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला तव्हां असांखे अचण जी सआदत नसीब फरमाया असांजो